अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि सब्सक्राइबर्स कीअं वधंदा। कुझु टिप्स ट्रिक्स तव्हांखे ज़रूरु ॾींदुसि। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी, पर उनखां पहिरीं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। हिन वीडियो खे लाइक करे छॾियो। अचो त शुरूआति कयूं। सभ खां पहिरीं त सब्सक्राइबर्स नेचुरल वधंदा। तव्हां जेकॾहिं वधंदा ईंदो न दोस्तनि यारनि उन्हनि खे चई करे त तव्हांखे एतिरा सब्सक्राइबर्स कोन मिलंदा जेतिरा तव्हांखे नेचुरली सब्सक्राइबर्स मिलनि था। कीअं मिलंदा? तव्हांजा जेके जेसि ताईं 100 सब्सक्राइबर्स आहिनि तव्हांखे रोज़ानी चांसिस आहिनि त हिकु मिले, कॾहिं 0, कॾहिं 1, कॾहिं 0। जॾहिं तव्हांजा 500 सब्सक्राइबर्स थींदा त तव्हांखे रोज़ानी कॾहिं 1, कॾहिं 2 सब्सक्राइबर्स मिलंदा। जॾहिं तव्हांजा 1000 सब्सक्राइबर्स थींदा त पोइ तव्हांखे रोज़ानी 2, कॾहिं 3, कॾहिं 1, कॾहिं 2, पर 3 जे अंदरि रोज़ानी तव्हांखे सब्सक्राइबर्स मिलंदा रहंदा। जॾहिं तव्हांजा 5000 सब्सक्राइबर्स थी वेंदा त तव्हांखे रोज़ानी 5 खां मथे नवां सब्सक्राइबर मिलंदा रहंदा। कॾहिं तव्हांखे 5 मिलंदा, कॾहिं तव्हांखे 6 मिलंदा, कॾहिं 10 बि मिली सघनि था चांसिस। बाई चांस कॾहिं को सुठो वीडियो रखियो या कॾहिं को कंहिं दोस्त शेयर करे छॾियो। अक्सर त कोन कंदा आहिनि माण्हू। ऐं जॾहिं तव्हांजा 10,000 सब्सक्राइबर्स थींदा, मुंहिंजे हिकिड़े चैनल 10,000 सब्सक्राइबर्स क्रॉस कया त मूंखे रोज़ानी जे बुनियाद ते 20-25 सब्सक्राइबर्स मिलंदा रहिया। ऐं जेको मुंहिंजो हींअर चैनल आहे जेको तव्हां ॾिसो पिया महबूब उमर जो, इन ते बि रोज़ानी 15-16, 17, 15-16, 17 सब्सक्राइबर्स मिलनि पिया, छो त 9,000 खां क्रॉस करे विया। जॾहिं तव्हांजो चैनल कंहिं हिकिड़ी लाइन खां क्रॉस करे वेंदो आहे त उहो ज़्यादा माण्हुनि जी नज़र में अची वेंदो आहे। चांसिस आहिनि त 9,000 माण्हू ॾिसनि पिया, हुन मां को हिकिड़ो शेयर करे छॾे, को भुलिजी कंहिं ज़रूरतमंद माण्हूअ खे व्हाट्सअप ते मोकिले छॾे, उनसां तव्हांखे सब्सक्राइबर्स मिलंदा। पर ईअं कोन था मिलनि। जेकॾहिं तव्हांखे जल्दी में सब्सक्राइबर्स खपनि था त हिकिड़ो ॿियो तरीक़ो आहे। उहो तरीक़ो तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां जंहिंसां तव्हांखे सब्सक्राइबर्स जाम मिलंदा। जी बिल्कुलु, उहो इहो आहे त वीडियोज़ तव्हांखे रेग्युलर अपलोड करणी। जेकॾहिं वीडियोज़ हूंदियूं ई कोन त पोइ तव्हांजी वीडियोज़ आहिनि ई तव्हांजे चैनल ते 5 ऐं 5 ते वधि में ॾींहं में रोज़ानी 50 व्यूज़ ईंदा हुजनि, 250 व्यूज़, 250 मां वधि में वधि नवां व्यूअर्स हुजनि तॾहिं बि 50 ऐं 50 मां को हिकिड़ो माण्हू तव्हांखे सब्सक्राइब कंदो। पर उन ई साॻी जॻह ते जेकॾहिं तव्हांजूं वीडियोज़ 100 खां वधीक आहिनि या 100 जे लॻभॻि आहिनि त तव्हांखे हिसाब कयो घणा व्यूज़ रोज़ानी मिलंदा। 2000 खां वधीक मिलंदा ऐं 2000 मां नवां माण्हू घणा हूंदा? 400-500। 400-500 मां चांसिस आहिनि त 3-4 या 5 तव्हांखे सब्सक्राइब कंदा ई कंदा लाज़िमी। उन करे पहिरीं शइ इहा आहे रेग्युलर कमु करिणो आहे। नंबर ॿी ॻाल्हि, ॿियो तरीक़ो इहो आहे त माण्हुनि खे ॿुधाइणो आहे त यार सब्सक्राइब करियो। माण्हुनि खे ख़बर ई न आहे। हिकिड़ो त असांजा जेके ख़ासि करे दोस्त यार छा चइजे हिननि खे, विडमेट ऐं ॿियूं अलाए कहिड़ियूं एप्लीकेशन, उनखां अलावा जेके शुरू वारा 1000 सब्सक्राइबर्स आहिनि उहो कीअं हासिलु कजनि, सफ़ा अहम सुवालु आहे। अॼु जी वीडियो जो अहम सुवालु आहे। उहो अक्सर दोस्त ईअं कंदा आहिनि जो पेड प्रमोशन कराईंदा आहिनि। पैसा ॾेई करे बि तव्हां वठी था सघो। 500 रुपए में 1000 सब्सक्राइबर्स तव्हांखे हिकिड़ी राति में मिली वेंदा। काफ़ी सारी वेबसाइटूं आहिनि जेके ॾीन पियूं। ऐं उनखां अलावा तव्हां फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप वग़ैरह ते पिणु एड इश्तिहार लॻाए सब्सक्राइबर्स हासिलु करे सघो था। ऐं उनखां अलावा तव्हां फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर वग़ैरह ते दोस्तनि सां शेयर करे मैन्युअली सब्सक्राइब कराए सघो था पंहिंजे चैनल खे। पर इहो ग़लति आहे। यूट्यूब जी नज़र में ग़लति कोन्हे। तव्हां चैनल मोनेटाइज़ थी वेंदो, पर ग़लति आहे। छो ग़लति आहे उहो तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। जेकॾहिं तव्हां कंहिंखां मोबाइल वठी उन ते मुंहिंजो चैनल सर्च करे उनखे सब्सक्राइब करे छॾींदुसि, हाणे जॾहिं मां विडियोज़ अपलोड कंदुसि उहो माण्हू कोन ॾिसंदो, उहो नोटिफिकेशन खे हटाए छॾींदो। जेकॾहिं मुंहिंजे चैनल ते 100 सब्सक्राइबर्स आहिनि, 100 सब्सक्राइबर्स ही मूं ईअं वरिता आहिनि, माना माण्हुनि खां मोबाइल वठी हुन में सर्च करे सब्सक्राइब कयो आहे, या माण्हुनि खे फेसबुक ते, ट्विटर ते, इंस्टाग्राम ते, व्हाट्सअप ते चई करे सब्सक्राइब करायो आहे। बाद में छा थींदो, जॾहिं आउं वीडियो अपलोड कंदुसि त उहो 100 जा 100% माण्हुनि मां चांसिस आहिनि त को हिकिड़ो माण्हू मुंहिंजी वीडियो ॾिसे, बाक़ी टोटल नोटिफिकेशन खे स्वाइप करे छॾींदा, केरु वीडियो कोन ॾिसंदो। सही, उन सां नुक़सानु छा थींदो? यूट्यूब इहो सम्झंदो त हीअ जॾहिं नोटिफिकेशन 100 माण्हुनि वटि वई ऐं उन मां सिर्फ़ु हिकिड़े माण्हू ॾिठो आहे, मतिलबु त हिन कंटेंट में
दम नाहे अॻिते माण्हुनि खे रिकमेंड करणु, अॻिते माण्हुनि खे सजेस्ट करणु छॾे ॾींदो। नुक़सानु कंहिंखे थींदो? तव्हांजे चैनल खे। सही, बहितर इहो रहंदो त जेको जेन्युइन तरीक़ो आहे न सब्सक्राइबर्स हासिलु करण जो, उन जे ज़रिए ई सब्सक्राइबर्स हासिलु करे सघजनि था, जेको बहितर ज़रियो आहे, ऐं उन सां तव्हांजे चैनल खे बेनिफिट थींदो। पोइ ईअं थी वेंदो जीअं तव्हांजा 10,000 सब्सक्राइबर्स आहिनि ऐं एक्टिव यूज़र तव्हांजा सिर्फ़ु 200 या 100 आहिनि, जिन मां वधि में वधि तव्हांजी वीडियो ते 80, 85, 90, 100 व्यूज़ अचनि था। ग़लति आहे न, तव्हांजा 10,000 सब्सक्राइबर्स आहिनि त घटि में घटि तव्हांखे 2,000 व्यूज़ अचणु खपनि। मूंसां इहो थियो आहे, तव्हांखे इहो ॿुधायां पियो। ईअं न कजो, मथां सुभाणे तव्हांजे लाइ इहा ॻाल्हि बेकार साबित थी। जेकॾहिं तव्हां बि इहा ग़लती करे रहिया आहियो, माण्हुनि खे चई करे पंहिंजे चैनल सब्सक्राइब कराए रहिया आहियो, तव्हां ग़लति करे रहिया आहियो ऐं यू विल रिग्रेट इट। सही, सो ईअं करणु बंदि करे छॾियो। बसि वीडियो में ॿुधायो, वीडियो में इंट्रो लॻायो, वीडियो में ज़रूरु ॿुधायो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कयो। उन सां छा थींदो त जेके टारगेटेड ऑडियंस आहिनि, जेके एक्चुअल में तव्हांजे चैनल खे ॾिसणु चाहिनि था, तव्हांजी वीडियो ॾिसणु चाहिनि था, उहे तव्हांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा इन चवण सां। उन्हनि खे सिर्फ़ु यादगिरी ईंदी, हा यार सब्सक्राइब करणु घुरिजे। सही, बाक़ी जेकॾहिं तव्हां ज़बरदस्ती कंहिंखां करायो था त उहो ग़लति आहे ऐं हुन सां तव्हांजे चैनल ते नुक़सानु आहे, तव्हांजे चैनल खे नुक़सानु आहे। हीअ हुई अॼु जी वीडियो जंहिंमें मूं तव्हांखे ॿुधायो त सब्सक्राइबर्स कीअं हासिलु कजनि, हुनजो सही तरीक़ो कहिड़ो आहे। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे छॾियो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिलां थो तव्हां साॻी वीडियो में, तेसीं ताईं ईंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।